رسول اللہ لبیک 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 یا 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 رسول اللہ لبیک اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آل سيدنا مولانا محمد وعلى أصحابه أجمعين. ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين. رب اغفر وارحم وأنت خير الراحمين. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وعلى الحمد لله. جماعت صبوری قاسمیہ انہیں کا اللہ فقیر بلوچ سانجا جعفری دستور مطابق باغ مہینے ان رجب شریف منجے معراج النبی ہے حضرت شان مولا علی المرتضی رضی اللہ تعالی عنہ جی تقریب پر سعید فرمائندہ ہیں. صبح جوری جلسو ہونگا حبر میں جنہیں اساں جو محمد نواز فقیر حق نواز فقیر موجود آئے. جماعت کے بھی سجی کی دعوت آئے. جماعت قاسمیہ اتنے شرکت کردی ہے. محبوب جی سنا ॿुधंदी आहे, तारीफ़ूं ॿुधंदी आहे. साईं जन लाड़काणे खां तशरीफ़ आणींदा आहिनि ऐं उन जलसे जी रौनक थींदा आहिनि. रजब शरीफ़ जो महीनो, हज़ारी महीनो, रहमत वारो महीनो, हिननि मंझि कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ियो वेंदो आहे ऐं रोज़ा रखिया वेंदा आहिनि ऐं ख़ैर ख़ैरात कई वेंदी आहे. ज़कात कढी वेंदी आहे. 12 महीना फिरंदा आहिनि त वरी ज़कात बि हिन में कढंदा आहिनि. जो हिन जी शरफ़ ऐं शान महीननि जो अल्लाह साईं जल शानहू पंहिंजो पंहिंजो रखियो आहे. रजब अल्लाह साईं फरमायो त मुंहिंजो महीनो आहे. यानी जेके भी ॾींहं गुज़रनि था असां इंसान गाफ़िल आहियूं, ग़फ़लत में आहियूं. अणॾिठो मुल्क क़बर वारो आहे, अणॾिठो मुल्क हो आख़िरत वारो आहे. हे हुज़ूर जो हिन में मेराज थियो आहे. पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन में 27 ॾींहं रात करीम असांजा तव्हांजा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जा साईं मेराज शरीफ़ ते उसरिया आहिनि. रूबरू दूबदू अल्लाह साईं सां मुलाक़ात जे लाइ. अल्लाह साईं त बेमिसल ऐं मिसाल आहे. हुनजी त का सूरत नाहे, न वरी हुनजी का अहिड़ी मकान आहे. मकान खां, ज़मान खां, सूरत खां, आवाज़ खां रब पाक आहे. कहिड़ी कैफ़ियत आहे उहो अल्लाह साईं पाण थो ॾिसे. पर नूरन अला नूर. तव्हांखे मालूम आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम इहा जुरत कई त रब अरनी अंज़ुर इलैक, मुंहिंजा साईं तूं मूंखे पाण ॾेखार. कलाम ॿुधंदो हो अल्लाह साईं जो जल शान, उन सां ॻाल्हाईंदो हो. रब्बुल आलमीन हज़रत मूसा अलैहिस्सलाम नबी सां सो हिन जो इश्तियाक़ ऐं मोहबत वधी. जंहिंसीं मूंखे पाण जो पाण ॾेखार. आवाज़ थो ॿुधाए त ज़रूरत उहा शइ मौजूदु आहे न, सदाईं आहे. मालिक हय क़यूम दाइम क़ाइम रब आहे. पोइ अल्लाह साईं फरमाए त तूं जेका आहे मूंखे ॾिसी न सघंदे. वलाकिन उंज़ुर इलल जबल, ही साम्हूं जबल आहे, इन ॾे तूं निहार. मां पंहिंजे नूर जी पंहिंजी जेका आहे इन ते तजल्ली विझां थो पियो, इन ते पंहिंजी झलक विझां थो. जेकॾहिं जबल सही वियो, ताब झले वियो त पोइ तूं मूंखे ॾिसी सघंदे. छो त जबल पहाड़ आहे, पथर सख़्तु हूंदो आहे. वरी मथे बि हुजे, हवायूं अचनि, तूफ़ान अचनि, छा बि थिए त जबल हेॾे होॾे न थी वञे. सख़्त में सख़्तु शइ जबल आहे. अल्लाह साईं उन ते पंहिंजी उहा सुहिणी नूरानी नूर वारी तजल्ली ज़ाहिर फरमाई. जअलहू दक्कन व खर्र मूसा सइक़ा. अल्लाह साईं तो फरमाए ही जबल ही पुरज़ा पुरज़ा थी वियो ऐं मूसा हेठि किरी पिया.
मुझा सुहिणा, पर इहा नूरानियत ऐं इहा जलवो ऐं इहो ताब जेकॾहिं ॾिठो त मदीने जे साईं ॾिठो सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। ही मेराज जो महीनो आहे जंहिंमें असां ऐं जिथे किथे मेराज शरीफ़ मल्हायो वेंदो आहे, महबूब जी तारीफ़ कई वेंदी आहे, साईं जो मेराज जो बयानु कयो वेंदो आहे, छो त सुहिणे नबी जी तारीफ़ ॿुधण सां मोमिननि जे दिलनि खे ख़ुशी ऐं राहत मिलंदी आहे। त हे साईं जो ही बि त शान हुयो जो रब खे रूबरू मिली आयो, पाण बैतुल मुक़द्दस जो सैर कयूं, हिन दुनिया जो सैर फरमायूं ऐं वरी बैतुल मुक़द्दस मंझि ऐं इमामत फरमायूं। 1,24,000 नबी सगोरा जेके अॻु में गुज़री विया उहे सभई उते अची मौजूदु थिया ऐं उते उन्हनि खे पाण करीमनि इमामत फरमाई। उन्हनि सभिनी तक़रीरूं कयूं, स्टेज सजंदो आहे ऐं सभु आलिम ईंदा आहिनि, तक़रीरूं कंदा आहिनि। इहे सभिनी तक़रीर मुबारकूं कयूं। मदीने वारा साईं जॾहिं ईअं ख़ुतबो पढ़ियो त सभई नबी चुप करे माठ करे विया। छा थो महबूब ॻाल्हाए, इहो बि त शान आहे। उन खां अलावा पोइ उतां उरूज थियो आहे मथे आसमान मुबारक ते, पाण करीमनि उसड़िया आहिनि बुराक ते। क़ुरान शरीफ़ मंझि सुभानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला, पाक आहे उहा ज़ात जंहिं पंहिंजे पाने अब्द कामिल मुकमिल खे राति जो सैर करायो मके शरीफ़ जे हरम में, बैतुल्लाह शरीफ़ खां वठी बैतुल मुक़द्दस ताईं। त हुयो न, कंहिं ॾिठो त कोन सरकार जो, पर क़ुरान अल्लाह पाण शाहिदी थो ॾे। जेको मके खां वठी बैतुल मुक़द्दस ताईं मेराज न मञे ऐं इहो ख़्वाब में विया, सम्झ त इहो ईमान खां निकिरंदो ऐं इन्ही जे मुस्लमानी ते पत न आहे। छो त शरीर चिटो बीठो आहे क़ुरान में त मां महबूब खे सैर करायो आहे मके पाक खां बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस। बैतुल मुक़द्दस खां पोइ सरकार जॾहिं मथे उसरिया आहिनि त पोइ उहो जेको आहे उहो क़ुरान शरीफ़ में किथे किथे इशारतनि ऐं किनायतनि ज़िक्र आहे, बाक़ी तफ़सील सां ईअं न आहे। उहो तफ़सील असांखे मदीने जे साईं ॿुधाई आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यानी उहो बि ग़ैब आहे, ख़बर न रही। सरकार जन्नत घुमिया आहिनि, सरकार दोज़ख खे ॾिसी आया आहिनि त दोज़ख कीअं थींदो आहे, सरकार मलाइकनि खे ॾिठो, सरकार हूरनि खे ॾिठो, सरकार बिश्त में वहंदड़ खीर जी नहर खे ॾिठो, सरकार बिश्त में वहंदड़ माखी जे दरिया खे ॾिठो जो माखी हीअं वहे पई आहे साफ़ सुथरी सुहिणी। उहे बाग बंगला जेके महल ठहियल आहिनि जंहिंजो अलाह साईं फरमाए थो त मां तव्हांजे लाइ जेके ईमान वारा आहिनि उन्हनि जे लाइ महल ऐं जायूं जोड़ियूं आहिनि, उहे अहिड़ियूं त सुहिणियूं आहिनि जो न कंहिं कने ॿुधियूं न कंहिं अखे ॾिठियूं। सुभान अल्लाह, ग़ैब आहे ही मेराज जेको असां हिते मञूं था ऐं उन्हनि जो असां ज़िक्र कयूं था, ग़ैब ते ईमान था आणियूं त मुंहिंजा महबूब तूं सचो आहे जेको ॾिसी आयो आहे, अलाह जे कुदरत जो कारखानो उहो बि सचो आहे। मुंहिंजा सुहिणा, असांजो ईमान बि त बिल ग़ैब आहे न सुहिणे नबी सरदार जे मथां सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। 1400 साल गुज़रिया, ज़ाहिरी हिन असांजे अखियुनि सरकार खे त न ॾिठो न, पर कलमो भरियोसीं त सरकार ते ईमान आंदोसीं। तंहिं करे इहे सभु ॻाल्हियूं सचियूं आहिनि। क़बर में कहिड़ा मामला थींदा उहे सचा आहिनि। जेके साईं असांखे जेके ज़िंदगी में अचण वारा मामला आहिनि उहे ॾसिया आहिनि, उन्हनि ते अमल जी अलाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾे, इहे सचा आहिनि। उन्हनि जा नतीजा रिज़ल्ट साईं ॿुधाया आहिनि त ही कंदो त ही थींदो, ही कंदो त ही थींदो, ज़ना कंदो त तव्हां सां ही हशर थींदो, तादी थींदी। जेकॾहिं ॿियो गुनाह कंदो त उहे गुनाह उन जी सूरत आख़िरत में उन जहान में उहा वठिजी थी अचे, उहा तकलीफ़ ॾींदी, इंसान खे सुकून न ईंदो। तंहिं करे मदीने जे साईं जेको फरमायो आहे
असांखे उन्हीं ते ईमान बि आणणो आहे उन्हीं ते अमल बि करणो आहे तॾहिं ई असां कामयाब वेंदासीं मुंहिंजा सुहिणा अलाह साईं जल शानहू अमन वालहू तव्हां असांखे ईमान बिल ग़ैब ऐं ईमान बिल यकीन सरकार ते अञा मज़ीद अता फरमाए मुंहिंजा सुहिणा ॿियो बि अलाए कहिड़ी ॻाल्हि पई कंहिंसे मुंड में तकलीफ़ कंदो आहियां तूं ईअं हलंदो ईंदो आहियां सम्झ में खट ईंदी आहे ॻाल्हि त मुंड में छा चयूं त हाणे छा चवणो अलाह साईं जल शानहू अमन वालहू तव्हां असां सभिनी खे साईं जी मोहबत नबी जो शान ॾिसी ख़ुशि थियणु इहा बि मोमिन जी निशानी आहे सुहिणा ऐं उन्ही जे सीरत ते अमल करणु ऐं उन्ही सां मोहबत रखणु उन्ही जे सुन्नत ते हलणु ही वरी आशिक़नि जो शान आहे अल्लाह साईं तव्हां असांखे साईं जे सुहिणे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए सुहिणा कंहिंखे दोखो न ॾियूं कंहिंसां बदनीयत न कयूं कंहिंखे तकलीफ़ न ॾियूं कंहिंखे आज़ार न ॾियूं मुंहिंजा सुहिणा इहे जेके ॻाल्हियूं आहिनि इन्हनि जा नतीजा ऐं रिज़ल्ट मदीने जा साईं उते ॾिसी असांखे ॿुधाया आहिनि तंहिं करे असां जीअं मदीने जे साईं ते ईमान परपुठ ईमान आंदो आहे त हिन मेराज ते बि असांजो ईमान आहे महबूब खे यकीनन अल्लाह साईं जल शानहू अमन वालहू अर्शन जे मथां घुराए सलाम तजल्ली झले न सघियो महबूब जी उहा ताब ऐं झलक मगर मदीने जा साईं रूबरू पंहिंजे अल्लाह सां खे ॾिसी आया तव्हां असांजूं पारतूं करे आया हाणे साईं पारतूं करे असां कयूं डिंगायूं ॿेड़ी ॻाल्हि ठहे तूं कंहिंसां विढ़ियल हुजे खून खून हुजनि अलाह पनाह ॾे मालिक सां अमन ॾे जहिड़ा हुजनि लॾे पंहिंजो मुल्क छॾे तूं हेॾे आयो हुजे तूं ख़ैर खां तुंहिंजो उन्हनि वटि वञे उन्हनि जे धुरियुनि वटि वञी ख़ैर जी ॻाल्हि करे चङे पुरुष वटि वञे कंहिं वॾेरे वटि वञे सिफारिश कनि न साईं हो ग़रीब आहिनि हो त छा कनि था पिया हे लुचाई नाहे वरी तूं रहंदो बि हुनखे धमकियूं ॾियारे मोकिले सम्झ त तो में डिघाई आहे अल्लाह साईं वटि मदीने वारा साईं वञनि साईं मुंहिंजी उमत निमाणी ठही ग़रीब ग़लती थी आहे हाणे हो माफ़ी घुरनि था तूं अहकमुल हाकिमीन मालिक आहे तूं हुननि खे माफ़ी ॾे साईं हाणे ठाह खणी मुंहिंजी उमत सां कर साईं तूं वरी हिकु वटि डिघायूं कंदो तूं हिकु वटि लुचायूं कंदो तूं हिकु वटि गुनाह कंदो हिते वतूं ज़नाऊं कंदा हितो वतूं हिक ॿिए सां विढ़ंदा बदनीयत दिलि में गिदड़ रखियूं ऐं मुनाफ़िक़त कयूं वतूं पाण में घुमंदा हिते निमाज़ खां बि पोइते हिते क़ुरान खां बि पोइते हिते अख़लाक़ आला किरदार इंसान खे इंसानियत वारो बणाइण वारो इंसान जो अख़लाक़ इंसान जी सूरत नाहे क्या सोना जेकॾहिं ख़ूबसूरत हुजे पर घरेलो हुजे गाड़ियूं ॾींदो वधे छिड़बू ॾींदो वधे चुगलियूं हणंदो वधे सोणी सूरत जी हुजे वणंदो असांखे पर जेकॾहिं शिकिल मोचारी आहे कारणो आहे पर सभु कंहिंसां हथ जोड़ साईं बिस्मिल्लाह मोला ख़ुशि रखंदव बाबा सभु कनि हू दिलि साफ़ मुंहिंजा बाबा उहो ईंदो उन्ही खे भाकुर पाईंदो शिकिल ते नाहे आदतुनि ते आहे नियत ते आहे जेकॾहिं इंसान जी नियत सही आहे जेकॾहिं इंसान जा अमल सही आहिनि शिकिल ते न ॾिसंदा उन जी नियत ऐं उन जे अमलनि खे ॾिसंदा मदीने वारा साईं मेराज ते सतई आसमान अर्श कुर्सी लताड़े मुंहिंजा मौला रहम कजांइ साईं मां ॿुधाया आहे मान उहे चङी राह हलंदा हिक ॿिए खे कोन मारींदा क़ुरान ते अमल कंदा शरीयत ते हलंदा निमाज़ बि पढ़ंदा साईं तूं उन्हनि खे माफ़ी अता फरमा रब साईं कयो साईं इलाज करे असां वरी हिते वठूं पाण ॿाहिरि उॾींदा घुमंदा हिक ॿिए खे मारी दुनिया ढूंढा दुनिया जीफ़तुल हुजूर की हदीस
अब ढूंढ को मरी वेंदो आहे, का पत्नी मरी वञे, का मेंह मरी वञे, का दम मरी वञे, त ॾिसे थो त केरु वींदा अथसि उनखे मथां कुता कुता वींदा अथसि त न ॿिया को ईंदो आहे। हिकिड़ो कां ईंदो आहे, ॿियो कुतो ईंदो आहे। मुंहिंजा सोना बकरी वञी कान चक हणंदी अथसि, मेंह त वञी कान मेंह ते खाईंदी। थप जॾहिं उथंदी त कां बि शरारती आहे, कां 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 करे वञी चुंको हणंदो, उनखे पटींदो, खाईंदो। मुंहिंजा सोना पर साईं फरमायो आहे त दुनिया जीफ़तुन, दुनिया ढूंढ बतालिबुहा किलाब, जेके इनखे तलब करण वारा, हराम नाजाइज़ तरीक़े सां दुनिया खे हासिल करण वारा, इन हिरसी जो इन व्याजी जो पेट भरिजे ई कोन थो, या क़बर जो पेट भरी जॾहिं मिटी पवंदसि वात में, मिटी पवंदसि पेट में, पोइ वञी को ठरंदो कि हे व्याजी खे ठरंदो। हे जेके खून था हलन, जेके माण्हुनि खे मारनि था नाजाइज़ तरीक़े सां, फुर कंदे स्कूटरूं फुर कंदे, पैसा मोबाइलूं फुर कंदे इन खे मारनि था, इहे सभु ढूंढ ते चिता थिया आहिनि, किरफ्ती जे मथां चिता थिया आहिनि। पाण फरमायो त दुनिया ढूंढा, इन जा तालबू जेके हाउ हाउ था कनि, हे सियासतदान विढ़नि था, इहे असांजे लाइ था विढ़नि। मुंहिंजा सुहिणा मुल्क जे सुधारण जे लाइ था विढ़नि, तूं असांखे पगुन वधाइण जे लाइ था विढ़नि, इहे दुनिया जे लाइ था विढ़नि। जेकॾहिं इन्हनि खे असांजी हमदर्दी हुजे त पंहिंजी मिल्कियतूं हिते रखनि न बाबा, इहे मिल्कियतूं छो खणी आहे? हुज़ूर था फरमाइनि त दुनिया ढूंढा, उन जा तालिब इन ते विढ़ण वारा कुता, तो कुत्ते जी आदत आहे सोना, जॾहिं न ढूंढ ते वेंदो आहे त खाईंदो आहे त ॿिया बि कुता ईंदा आहिनि, कां बि ईंदा आहिनि, पर कुत्ते जी आदत आहे। कां त कां कां करे सॼे मुल्क खे बगोर खे बाह ॾींदो, पंहिंजे मिटनि माइटनि चाचनि मामनि सभिनी खे ॿुधाईंदो, अदा हली अचो हली अचो। कां कॾहिं विढ़ंदे ॾिठो ढूंढ ते न, चाचो बि उते, ॾाॾो बि उते, नानो बि उते, सभु। पर कुतो जॾहिं चक हणंदो ढूंढ में, ऐं ॿियो कुतो अची भरिसां कंदो, साईं नबी सियाणा आहिनि न, कां न चयूं त दुनिया ढूंढा, हुनजा तालबू कां हुआ, हुनजो तालबू ॿियो को बाज़ आहे, का सिरण आहे, का गिज बि त आहे, उहा बि त ढूंढ खाईंदी आहे न। पर साईं था फरमाइनि दुनिया ढूंढा, उन्हनि जी तालबू गिज नाहे, सिरण नाहे, कांव नाहे, उन्हनि जी तालबू कुता आहे, छो त कुता हिक ॿिए सां विढ़ंदा आहिनि। अॼु केरु था विढ़नि बाबा, आस्ते ॻाल्हाइजो, सियासतदान आस्ते आस्ते मता नवाज़ न तुंहिंजो ॿुधी वठे, मता इमरू न हरामी ॿुधी वठे, ख़ुदा बंदो जेल में पहुतो सबको पंहिंजा कीता लोड़ींदो, जन हाफ़िज़नि खे मारियो, जन आलमनि जी दस्तार मिटीअ में धूड़ कई। सुभान जेके नवां घोट हाफ़िज़ शहीद हिसाब से ॾियणा आहिनि, असां मारिजी वियासीं त बसि ॼण त को इहे गीतो जेको इहे पाकिस्तान वारा लोड़नि था न,
हाणे ए मां इहा कर्ज कर्ज छा जो कर्ज भला क्या किया ये खुदा जो कहर आहे यो बेदबी कुरान वारन किया या बेदबी आलमन किया या बेदबी हाफिजन किया या बेदबी सैयदन किया है जेका इन्हनि कई आहे ये कीता लोड़ींदा इंशाअल्लाह ताला तौबा ताइब थींदा त पोइ खुदा रहम कंदो न बाक़ी अल्लाह रहम न कंदो रहम जो कर बचदा तौबा जो कर बचदा छह महीना बिना के समनाई वारन के जे जेलन में मारन प्याई पुटन प्यारी वक्त माने तबे फवाद चौधरी के रोई अल्लाह चौधरी रोई को जा पुत्र सुभान अल्लाह के बच्चों की याद आ रही है ये पुत्र के बच्चों बच्चा याद क्या कर असा जा बच्चा नहीं को जडनी मंडे इमरान के जेल में विझंदा पोइ मज़ा ॾिसजा आमीन मुंहिंजा साईं आमीन इन्हीं के पोइ बीबी इन्हीं के वरी बुशरा याद ईंदसि मीरड़ी याद ईंदसि अंधेरा नाहे देरा पर खुदा वट अंधेर नाहे हिसाब ॼणो तू चुप करे नबी के दुरूद वेठो पढ़ दिल के साफ कर अखो नडे दिया साफ कर महबूब सा रस्तो रख दुरूद शरीफ पढ़ महबूब के हयात नबी मन तो के कुछ न थींदो आमीन अल्लाह हराम जा तू पंहिंजो ईमान मजबूत रख मूंखे न एंटी खाराईंदो न वडेरो खाराईंदो न भोतार खाराईंदो मूंखे खाराईंदो तो मदीने वारो साईं खाराईंदो हा मुंहिंजा सोना नौकरनि जा लालच करे जिए जिए भोटो बि करे पोइ काॾो सणाई थी महबूब सदाई जिए उन्हीं जो नारो हणी अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे मां वरी ॿिए कंहिं मज़मून ते हलियो वियुसि सोना बसि ॻाल्हाइण जो हाणे साईं खे वारो दज्जाल जॾहिं ज़ाहिर थींदो त उहे फरमाइनि त हिकिड़ो साल जो थींदो ॿियो हफ़्ते जो थींदो टे ॾहाड़ा जेके आहिनि आम ॾहाड़नि वांगुरु थींदा उन वक़्त में सभु अनाज कणकूं धड़कूं हे हू पैसा ॾोकड़ उन दज्जाल वटि हूंदा कंहिं वटि ॿिए वटि न हूंदा माण्हू सॼा तकलीफ़ में हूंदा मोमिन निकिरी वेंदा तो जबलनि ते रही वेहंदा जंगल में छुपी वेंदा उन वक्त में अनाज न हूंदो काॾों खाईंदा बीबी साहब अम्मा सिद्दीका आशा अर्ज़ कयो साईं पोइ कीअं माण्हू गुज़ारींदा मोमिन कीअं गुज़ारींदा पाण फरमाई त उन वक्त में मोमिन अल्लाह जो ज़िक्र कंदा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदा उन्हनि जी बुख बि ख़त्म थी वेंदी त उन बि ख़त्म थी वेंदी सुभान अल्लाह वो अटे सां अटे जे लाइ हड़ताल करण वारा वो अटे जे लाइ धरणो हणण वारा ईमान के मजबूत रख वेही अल्लाह जो जिक्र कर पंहिंजे बचन के जिक्र कराए ला इलाहा इल्लल्लाह पढ़ाए नबी ते दुरूद पढ़ाए सॼी दुनिया भुख मरी वेंदी पर तूं भुख न मरंदे ईमान जी अॼु परख आहे हिन दौर में फितनन वारो दौर आहे आखिरी दौर आहे तुंहिंजी असांजी आज़माइश आहे ईमान खे मज़बूत कर अल्लाह ते ईमान आण वहदहू ला शरीक लहू ते मदीने जे साईं ते ईमान आण अल्लाह जो ज़िक्र कर क़िस्त ग़ैब मथो अल्लाह तोखे रिज़्क़ पहुचाए थो मैं यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बु जंहिंजी तवक्कल अल्लाह जे मथां आहे भोतार जे मथां न आहे हुकूमत पाकिस्तान जे मथां न आहे एनपीए जे मथां न आहे काउंसलर जे मथां न आहे उन जी तवक्कल मदीने वारे साईं फरमायो आहे तुंहिंजी मोमिन जी तवक्कल अल्लाह
फहु हस्बुह तू मूंखे यादि करे ऐं मां तोखे छॾियां मुंहिंजा सोना अलाह सी तो फरमाए त मां तोसां काफ़ी थियण वारो आहियां मां तुंहिंजी मदद करण वारो आहियां हस्बुनल्लाहु निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर जंहिंजी ख़ुदा जे मथां तवक्कल आहे पाण फरमाए उन्हनि खे कमनि जो कारसाज़ रब थो फरमाए त मां वेठो आहियां तवक्कल खे धारियो यकीन खे मुकमिल कयो कामिल कयो ईमान खे मुतज़लज़िल न कयो ख़ुदा जे मथां ईमान आणियो मदीने जे साईं जे मथां ईमान आणियो इंशा अल्लाह ताला इन आशिक़ाने रसूल खे लहर लोॾो नहीं अल्लाह तमाम